इंडस प्रेस क्लब मेहर जी नए सालाना 2023 जी चूंड में सदर राजा अतहर गोड़ जनरल सेक्रेटरी शबीर चांडियो समेत ॿिया उहिदेदार चूंडिजी विया। तफ़सीलन मूजिब इंडस प्रेस क्लब तालके मेहर जी मीटिंग थी गुज़री, जंहिंमें नए साल 2023 जी बॉडी जोड़ी वई, जंहिंमें सरपरस्त आला साजिद अली सोढर, सदर राजा अतहर हुसैन गोरर, जनरल सेक्रेटरी शबीर अहमद चांडियो, सीनियर नायब सदर मोहम्मद इलियास नूनारी, नायब सदर अमीर अली कलोड़ो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी खादिम हुसैन सोलंकी, चेयरमैन फैसला कमेटी अब्दुल गफ्फार शाहानी, लीगल एडवाइज़र एडवोकेट मुख्तार अली सोढर चूंडिया विया। नए चूंडियल उहिदेदारनि वचन वरचायो त असां कलम जी नोक सां ॾाढनि जा नूगर ॾारे मज़लूम पोरियां तबिके जी आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचाइण सां गॾोगॾु कलम धड़ी जे बुनियादी हक़नि लाइ जाखोड़ जारी रखंदासीं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।